बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं पंहिंजी नियाणी बेनज़ीर भुट्टो खे परॾह तइलीम लाइ मोकिले पियो त लाड़काणे जे अलमुर्तज़ा हाउस खां पंहिंजे अबुराणे क़ब्रिस्तान गड़ी खुदाबश वठी आयो। पंहिंजे वॾनि जी क़बरुनि ते मज़ारुनि ते सरशाह नवाज़ ऐं उन्हनि जी जेके वालदा उन सभिनि जी मज़ारुनि ते वठी आयो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे उहो मज़ारूं ॾेखारींदे पंहिंजे वॾनि ते दुआ घुरंदे त इहो चई त हीअ जिथे तोखे वठी आयो आहियां हीअ असांजे वॾनि जो क़ब्रिस्तान आहे, हीअ असांजा वॾा आहिनि ऐं तूं जिथे बि वञी जीअं बि रहीं जेको कुझु पढ़ी लिखी पर वरी बि असांखे हिते गड़ी खुदाबख़्श मोटी अचिणो आहे। हिन गड़ी खुदाबख़्श जी असांखे मालिकी वारसी करणी आहे। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे परॾेह वञण खां अॻु पंहिंजे पापा ज़ुल्फ़ीअ सां वाइदो कयो त बाबा आउं किथे बि वेंदुमि त इते ई गड़ी खुदाबख़्श मोटी ईंदुमि। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पढ़ी लिखी वज़ीर आज़म थी, ॿ भेरा हिन मुल्क जूं वाॻूं संभालींदे वज़ीर आज़म थी, खोड़ सारियूं तकलीफ़ूं, अज़तूं, तशदद, जेल, मुख़्तलिफ़ हमला थींदा रहिया। पर 27 डिसंबर 2007 ते अहिड़ो हमिलो थियो जो हिन सिंध जे ख़्वाब खे गोली हई वई। उहो 27 डिसंबर 2007 मनहूस ॾींहुं सिंध वासियुनि जे लाइ, सॼो सिंध उन 3 साल जंहिंमें 5 ॾींहं बाक़ी वञी बचा आहिनि, 3 साल पूरा थियण में उहो 3 वरसी जो असां जेको सोग जेको हफ़्तो मल्हाए रहिया आहियूं उन सिलसिले में उन ई गड़ी खुदाबख़्श सां तालुक़ु रखंदड़ बेनज़ीर भुट्टो जो सोट, उन शहीद जे सां वेझड़ाइप रखंदड़ तालुक़ु रखंदड़ उनजो ख़ानदान वासी बेनज़ीर भुट्टो जे इंसाफ़ लाइ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो इंसाफ कमेटी जो चेयरमैन, भुट्टो वेलफेयर एसोसिएशन जो पाकिस्तान जो चेयरमैन आहे जनाब सईद अहमद भुट्टो साहब। अॼु जी यादियुनि जे हवाले सां गॾु आहे। सही साहब तव्हांजी महिरबानी जो अॼु असां सां गॾु आहियो। ऐं गड़ी खुदाबख़्श भुट्टा बेनज़ीर भुट्टो जा सोट, उनजा वारिस, बेनज़ीर भुट्टो जे इंसाफ़ लाइ उन ख़ानदान सां लाॻापियल इंसाफ़ कमेटी खे जोड़ी पई आहे। उनजे इंसाफ़ जे लाइ ॻाल्हियूं पिया कयो। 1.5 साल खां मथे इंसाफ़ कमेटी जोड़ी आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो इंसाफ़ खपे। उनजो क़त्ल जेको थियो आहे, जेको शहीद थी आहे, उन शहीद राणी जो इंसाफ़ घुरो पिया। कंहिंखां पिया इंसाफ़ घुरो? UN ॿियूं टियूं कमेटियूं सभु जुड़ियूं आयूं आहिनि। अॼु ख़ुदि अदालत तरफ़ां 2 माण्हू जेके ज़मानत आज़ाद आहे, सऊद अज़ीज़ ऐं ॿिया उहे गिरफ़्तार वरी कराया विया आहिनि। सॼो कुझु थिए पियो त हुकूमत जेको कुझु करे पई उनजी कारकर्दगी मां मायूस आहियो शायदि हुकूमत जी। छा पिया ॾिसो, इहो को इंसाफ़ हो? कंहिंखां पिया घुरो? असुल कातिल केरु आहिनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा? उन ताईं को पर्दो अञा ताईं सही नमूने खॼे कोन पियो। छा पिया ॾिसो अवां? जीअं त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 18 अक्टूबर ते हिते आई। हिते अचण सां जेको पाकिस्तान जो अवाम हुनखे वालियाने तरीक़े सां जेको इस्तक़बाल कयो, उहो मां सम्झां थो पाकिस्तान जे तारीख़ में कंहिं अहिड़े लीडर जो जेको जलावतन एॾो ई इस्तक़बाल हुयो जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा वॾो ख़ुशि हुई। ऐं जॾहिं हिन मुल्क में आई त उन अवाम जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ठाही, जंहिं हिकिड़ो वॾो ख़्वाबु ॾिनो त रोटी कपिड़ा और मकान हिन मुल्क जे ग़रीब अवाम जो तब्दील कबी। उन सिलसिले में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर साहिबा उहो ई प्रोग्राम, उहो ई जोश ऐं जज़्बो खणी हिन मुल्क में आई त उनखे डिॼारियो वियो त हिन ग़रीब अवाम जी तूं ॻाल्हि खे छॾे ॾे। हिन ग़रीब अवाम जी जेको तव्हां ॻाल्हि कयो था उन जे लाइ उन प्रोग्राम तहत ई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे बेगुनाह हिकु खून जे क़त्ल में मुलविस करे उनखे फांसीअ जे फंदे ते चाढ़ियो वियो। उनखां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जीअं पाकिस्तान आई त उन में सॼो अवाम जॾहिं मुल्क जो अचे वियो त हुननि ॾिठो त हीअ साॻी उहा ई कुवत आहे जेकी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ठाहे वई आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 1986 में जीअं आई ऐं उहा ई कुवत, उहा ई क़यादत खणी हिते हिन मुल्क में अचे थी त उहे कुवतूं जेके हिन मुल्क जूं
ग़रीब अवाम खे मथे आणणु नथियूं चाहिनि या उन्हनि खे फैसिलिटी नथियूं ॾियणु चाहिनि त उन्हनि खे उहो ख़ौफ़ पैदा थियो त हाणे कुवतूं आहिनि के चवनि था परॾेही कुवतूं आहिनि के चवनि था एस्टेब्लिशमेंट कुवतूं आहिनि के पंजाब जे सियासतदाननि ते इल्ज़ाम हणनि था त जेके चौधरी भाउ रहिया जिन उन्हनि जी हुकूमत हराई कुझु उन्हनि ते आङुरियूं खॼनि थियूं अलक़ाइदा ते इल्ज़ाम खॼे थो तालिबान ते आङुरियूं खॼनि थियूं परवेज़ मुशर्रफ ते आङुरियूं खॼनि थियूं अॻ में ज़ियालक ते आङुरियूं खॼंदियूं रहियूं सभई आङुरियूं खॼंदियूं रहनि थियूं पर अॼु ताईं निशानदेही जंहिं तरीक़े सां थियणु खपे सिधी आङुर जेकी खॼणु खपे त तूं कातिल आहीं उहो चए न पई थिए हर को चए थो फलाणो एस्टेब्लिशमेंट एजेंसियूं मामला मुझाए सभु सियासत कनि पिया मोहतरमा बेनज़ीर जो भुट्टो जो खून रोड़ियो वञे पियो 3 साल थियण ते 5 ॾींहं वञी बाक़ी बचा 3 साल बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त उन अञा ताईं कातिल उहे ज़ाहिर इन करे न थिया आहिनि त उहा अवामी जेकी कुवत आहे जंहिंजी क़यादत जेके आहे सो भुट्टो ख़ानदान करे थो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां उनखे बि टेन्यूअर पूरो करणु न ॾिनो उनखां पोइ बेनज़ीर साहबा जी हुकूमत एॾी वॾी जदोजहद जंहिंमें केतिरा ई खून थी विया के फांसी ते चढ़ी विया कोड़ा खाधऊं जेलनि ते विया मोहतरमा ख़ुदि बेनज़ीर बेगम नुसरत भुट्टो साहबा खे लठियूं लॻियूं ऐं उनजो जेके एॾियूं वॾियूं ऐं हिकिड़ियूं 2 औरतुनि सां एॾो वॾो ज़ुल्म इंतिहा जो थी वियो त उनखां बाद में जेके हुकूमतूं 88 में आयूं त तव्हां ॾिठो त कुल 18 महीननि ताईं हुकूमत आई ऐं 18 महीननि खां पोइ उनजी हुकूमत खे ख़तमु कयो वियो उनखां बाद में वरी बेनज़ीर साहबा जी हुकूमत 1993 में आई त उहे बि 2.5-3 सालनि खां बाद में उनजी हुकूमत खे ख़तमु कयो वियो त अहिड़ी तरीक़े सां जॾहिं हुकूमतूं ख़तमु थियनि थियूं त असां उन्हनि इंसाफ़ ताईं नथा पहुची सघूं हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब आई उन जी इंसाफ़ लाइ पर ख़ुदि हाणे जॾहिं उनखे शहीद कयो वियो आहे त हाणे त जाॾऊं काॾऊं अंधेरो ई अंधेरो आहे उंदे ई उंदे आहे त हेॾी वॾी हुकूमत हूंदे बि पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं पाण ज़िंदा हुई 2 दफ़ा वज़ीर आज़म पाकिस्तान जी थी वाॻू संभाली हुनजो सोरियो जेको हुयो वालिद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उनखे शहीद कयो वियो हुनजे भाउ हिकिड़े खे ज़हर ॾिनो वियो उनखे भाउ खे पंहिंजी हुकूमत दौरान ई गोली हणी मारियो वियो पर उनजे सॼे बावजूदि उहा ई अॼु वारी साॻी ॻाल्हि जमहूरियत ई बहितरीनु इंतकाम आहे मोहतरमा बि उहा साॻी ॻाल्हि कंदी रही अॼु उनजो वर आसिफ़ ज़रदारी बि साॻी ॻाल्हि पियो करे हुनजो पुटु बिलावल बि साॻी ॻाल्हि पियो करे हुनजूं न्याणियूं बि साॻी ॻाल्हि पई कनि सिर्फ़ु जमहूरियत ई बहितरीनु इंतकाम वारी ॻाल्हि करे गड़ी ख़ुदा भई जेके 4 कबरून जिन जमहूरियत जी ॻाल्हि कई उन्हनि जो छा खून लोड़ियो पियो वञे असां इन जे लाइ त इख़्तिलाफ़ात आहिनि त जमहूरियत वॾो इंतकाम आहे जमहूरियत जो इहो मक़सदु न आहे त असांजा लीडर क़तलु थींदा वञनि ऐं उन्हनि जा असां उनजे बदिले में हुकूमतूं वठूं ऐं जमहूरियत जे नाले सां असां जेको आहे सो उहा करप्शन ताईं हलिया वञूं ऐं ग़रीब अवाम खे कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे सो रिलीफ न ॾेई सघूं त उहो इंतकाम असांखे न खपे असांखे इंतकाम उहो खपे जेको क़ातिलनि जे गिरेबान ताईं असां पहुची सघूं असांजो हिते वॾियूं जेके आहिनि सो हेॾा वॾा इदारा आहिनि यूनाइटेड नेशन जी जेकी हिते कमीशन मुक़ररु कई वई उहा बि इन जे लाइ त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा जी जेको आहे सो क़ातिलनि ताईं उहा पहुचंदी पर उनखे उहो मैंडेट ई न ॾिनो वियो शुरूआती उनखे इहा ई कई वई त तव्हां सिर्फ़ु काज़ ॿुधायो उहो काज़ त असांखे पोस्टमार्टम मां ई ख़बर पइजी वञे हा जेको पोस्टमार्टम न करायो वियो ऐं बाक़ी जेको आहे हुननि काज़ ॾिनो पोइ बि यूनाइटेड नेशन ॿुधायो त तव्हांजा हिन वक़्तु जेके वफ़ाक़ी 2 मिनिस्टर आहिनि उहे बैकअप गाॾीअ में हुया उहे गाॾियूं शॾियूं हलिया विया अञा ताईं उन ते तहक़ीक़ात न थी आहे त उहे गाॾी जेकी बैकअप गाॾी हुई उहा छॾे ऐं उहा गाॾी किथे जेको आहे बेनज़ीर साहब सवाल थिए त छा अंदरूनी हथ बि ख़ुदि पाकिस्तान पीस पार्टी साज़िश असांजे जेको आहे सो लीडरनि जी या भुट्टे ख़ानदान सां जेके बि साज़िशूं थियूं आहिनि उहे अंदरियूं ऐं ॿाहिरियूं ॿई गॾियल आहिनि ऐं असां अञा जेको आहे सो अंदरूनी साज़िशुनि खे पकिड़े न सघिया आहियूं त असां मथे जेको आहे ॻाल्हि पिया कयो त भुट्टो ख़ानदान सां अंदरूनी ॿाहिरियूं साज़िशूं थियूं आहिनि गड़ी ख़ुदा बचा भुट्टा उहो कहिड़ो किरदारु पाण सरंजाम ॾींदा रहिया आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु रहियो आहे उनजा पंहिंजा इख़्तिलाफ़ात इन सभु मामलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं पर वक़्तु आहे नंढी ब्रेक जो नाज़रीन अॼु असां सां गॾु आहे जनाब सईद अहमद भुट्टो पाण बेनज़ीर भुट्टो इंसाफ़ कमेटी जेकी आहे शहीद रानी इंसाफ़ कमेटी उनजो चेयरमैन आहे भुट्टो वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान जो चेयरमैन आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सोट आहे साण सां बेनज़ीर भुट्टो जे इंसाफ़ जे हवाले सां मोहतरमा जी यादगिरियुनि जे हवाले सां खोड़ सारी ॻाल्हियूं कबियूं पर नंढी ब्रेक खां पोइ